नाज़रीन, काज़ी अहमद ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त ॻोठ नाठियाणी मां बरसाती पाणी नेकाल न थियण सबबि ॻोठाणनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। मुतासिन आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम हैदर बालादी सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। असांजो ॻोठ आहे, क़दीमी ॻोठ आहे। हिते पाणी जो हमचोर सफ़ा घेरो थी वियो आहे। मथां खां पाणी जेको अचे पियो, बासर माण्हू जेके आहिनि मथां उन्हनि कट हणी पाणी हेठि रवानो करे छॾियो आहे। असांजी वार लाइ न को MNA आयो आहे, न असांजे हद जो MP आयो आहे। को बि माण्हू असांजी वार लाइ न पहुतो आहे। हिते असीं त हाणे दर बदर थी आहियूं, ॿुॾूं पिया। इंतिज़ामिया खे अपील आहे त महिरबानी करे असांजे पाणी हितां निकाल को रस्तो ॾेई। ये ज़मीनूं, ये ॻोठ, इहो ओड़ो पाड़ो सॼो माना भरिजी वियो आहे पाणी सां। पर इहे उन खां पोइ ज़मीन खां गॾु जॻहियूं बि किरियूं आहिनि, कुझु नुक़सान बि थियो आहे। असांजे ॻोठ खे पाणी घेरे वियो आहे ऐं असांखे को सपोर्ट ॾियण जे लाइ तयारु न आहे। असांखे वरी अॻियां कट नथा आणनि। हाणे असां विच में ॻोठ जी में अची विया आहियूं ऐं असांजा नंढड़ा मासूम ॿार मलेरिया में बीमार थी चुका आहिनि। असांजो ही सॼो ॻोठ जेको ॿ खां 2.5 जी आबादी ते मुश्तमिल आहे। टोटल जो टोटल पीपल्स पार्टी जो वोटर आहे। असांजा चूंडियल नुमाइंदा जनाब मीर गुलाम मुस्तफ़ा शाह साहब ऐं जनाब खान मोहम्मद डायरी साहब जेके असांजे हिन तक जा नुमाइंदा आहिनि। असांजी ॿी त का वाहर न करे सघिया आहिनि, पर अफ़सोस जो हिन पासे लड़ी अची असां खां पुछण लाइ बि तयारु न आहिनि त असीं कहिड़े हाल में हूं। ऐं असां वटि हींअर जेको ही पाणी आहे, ॻोठ खे चौधारी 4 खां 5 फुट पाणी आहे, असां घेरियल आहे। असां वटि जरन आहिनि, हितां 2 खां 2.5 किलोमीटर 3 किलोमीटर पंधु करे हिन पाणी खे जाॻींदा ऐं असां ॿाहिरां वञी पाणी भरींदा आहियूं।